मेहमान मदीने में अज रात आया नाना। मेहमान मदीने में पई ईंदी दुनिया सारी, पई ईंदी दुनिया सारी, पई ईंदी दुनिया ईंदुस वरी मान मदीने में अज रात आया नाना। मेहमान मदीने में अज रात आया नाना। मेहमान मदीने में पई ईंदी दुनिया सारी, पई ईंदी दुनिया ईंदुस वरी मान मदीने में अज रात आया नाना। मेहमान मदीने में गल लाए मुखे चो तू वञ तोखे इजाजत आ। गल लाए मुखे चो तू वञ तोखे इजाजत आ। छो त तुझे नवासे जी हिय आखिरी ज़ियारत आ। गल लाए मुखे चो तू बचड़ा वञ तोखे इजाजत आ। छो त तुझे नवासे जी हिय आखिरी ज़ियारत आ। बधी पंहिंजो रखियो आमू, बधी पंहिंजो रखियो आमू। सामान मदीने में अज रात आया नाना। मेहमान मदीने में अज रात आया नाना। मेहमान मदीने में मैदान करबला जे अंदर जॾहिं इमाम अली मकाम उन जा बचड़ा अल्लाह जे राह में शहीद थी वया। अजीब मंजरा बानो फर्श ते घुरंदो आ मौला ही दे, मौला ही दे। रब पुछंदो आ अञा छा खपई, पर अॼु फर्श त करबला जे मैदान जो आ। घुरण वारो नाहे, ॾियण वारो ॾेई रहियो आ। रब चई रहियो आ ओ हुसैन पंहिंजो बचड़ो अली अकबर ॾे मुंहिंजो सुहिणो हुसैन ॾेई चवे थो मौला ॿियो छा खपई। भाइटियो कासिम घोट ॾे ॾेई चवे थो मौला अञा छा खपे। हिकु हिकु बचड़ो ॾींदो मौला अञा छा खपे। हुकुम थींदो हुसैन पंहिंजी जान ॾे। मुंहिंजो हुसैन मैदान में निकिरी चवंदो आहे मौला तुंहिंजे राज़ी थियण लाइ हुसैन जी जान बि हाज़िर आहे। कंहिंखे राज़ी करे रहियो आहे, ॻाल्हा ॻाल्हा कंहिंखे राज़ी करे रहियो आहे। जंहिं महबूब रब्बुल आलमीन खे राज़ी करे रहियो आहे मुंहिंजो इमाम अली मकाम उन जी मदद बि केर करे रहियो आहे। ॻाल्हा ॻाल्हा केर करे रहियो आहे। पोइ हिकिड़े मिंट लाइ तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम आहे जंहिंजी रब मदद करे उन जो केरु वार विंगो करे सघे थो। ॻाल्हा ॻाल्हा साईं मुराद अली शाहरुगीन जंहिंजी मदद जो ऐलान करे बाबा ही ईअं सम्झो ॼण मां त ॿुधा कंहिं सूबेदार DIG खे ताक़त आहे उन जो भर वठे जवाब ॾे कोन वठंदो न बाबा साईं जो माण्हू आहे। मुसलमान जेकॾहिं साईं मुराद अली शाह जे माण्हूअ खे बिरिया सिटीअ जो ऐसे जो हथ न लाई नथो सघे त ख़ुदा ई ख़ुदा जे महबूब बचड़े खे इमाम हुसैन खे यज़ीदन में ताक़त जो वेझो अची सघनि। चओ हा हा ताक़त कान्हे का पर यार जी रज़ा इन में इन करे महबूब जा बचड़ा जान ॾियण लाइ तैयार लॻा पिया। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल मैदान जे अंदर इमाम अली मकाम आयो आहे ज़रा गौर कर कहिड़ी सूरत में आयो आहे। जंहिं घोड़े ते चढ़ी आयो आहे उहो घोड़ो कहिड़ो आहे
गौर कर उहो घोड़ो उहो आ जेको यमन वारन मुझे मुस्तफा के तोहफो दिनो उन घोड़े मुर्तजिज घोड़े ते अज नालो वठन जुलजनाह मुर्तजिज घोड़े जो नालो आ उन घोड़े ते पहरी सवारी कह कई चो आमिना जे लाल कईया इमामुल अंबिया कईया मां हिकड़े मिंट ला तोखे बिहारे पुछां तो जवाब दे हे त मुझे महबूब इमामुल अंबिया जो ऐलान करण खां बाद मुर्तजिज ते सवारी कई अञा मुझो महबूब अम्मा आमिना जे वजूद मां आयो आ हलीमा जे मंडड़ी डाची ते सवारी कई बुधाए बिजली खां वधीक तेज थी या कान थी महबूब जमण सा मंडड़ी डाची ते रुगी कदम रखिया दुनिया जी तारीख गवाह हुआ उन जड़ी तेज रफ्तार भी का दुनिया जी डाची न थी या न थी सगंदी तोखां तो पुछां जह महबूब इमामुल अंबिया जो ऐलान करण खां बाद में जह मुर्तजिज घोड़े ते सवारी कई बुधा उन जी रफ्तार छा हुंदी उन घोड़े ते न रुगी मुझे आका सवारी कई मुझे आका खां बाद मुझे दिलबर अलीउल मुर्तजा बि सवारी कई शेर खुदा सवारी कई फातिह खैबर सवारी कई सोने शेर खुदा खां बाद में इमाम हसन साईं सवारी कई इमाम हसन साईं खां बाद में अज मैदान करबला में मुझो हुसैन सवार थी आयो आ उन मुर्तजिज घोड़े जे ताकत जो अंदाजो पाण कजा लेकिन मां एतरो तो तोखे चवां जह घोड़े ते सवारा उन घोड़े जी मो तोखे हिस्ट्री बुधाई हाने इमाम अली मकाम जे जेका मथे ते दिस्तारा ओहा केड़ी दिस्तारा चो पाजे सुणे नाने इमामुल अंबिया जी दिस्तारा मां तो खां तो पुछां यूसुफ अलैहिस्सलाम जे जिस्म जो लगल कपड़ो याकूब अलैहिस्सलाम अखड़न ते लगाए त अखन में नूर अची वने पी नबी बच्चे जे जिस्म जो कपड़ो अखन ते लगाए त नूर मिली वने मां तो खां तो पुछां हे त मुझे महबूब मुस्तफा इमामुल अंबिया जी दिस्तारा जेका सुने हुसैन जो ताज बनिया इन रजा के समझण जी कोशिश कर मुसलमान ओ मुसलमान खुदा जो खौफ कर मुसलमान फजूल रस्मू अजायूं रस्मू करे मुझे हुसैन खे न ईजा याद रखी चरजा मुझा दोस्त अजीज मथे ते दिस्तार मदीने जे ताजदार जी हथ में तलवार कंजी चो हैदरे करार जी मदीने मथे ते दिस्तार मदीने जे ताजदार जी हथ में तलवार हैदरे करार जी पहलवान जॾहिं मैदान में इंदो आ संदरो बधी इंदो आ या कोन इंदो आ जवाब दे मुझो सुनो हुसैन जेडी मल संदरो बधी आयो आ ओ संदरो कड़े कपड़े जो आ चो मुझे अम्मा बतूल सोणीअ जे मथड़े जे चादर जो कपड़ो आ खुदा जो वास्तो थई मुसलमान गौर कर जै दिल पर हुसैन जे वजूद सा गड एतरियूं ताकतूं हुजन कायनात हिकड़े पासे थे मुझे सुने हुसैन जो वार भी विंगो न पई करे सके पर रज़ा में राजी रहियो आ छा थियो आ रज़ा में राजी रहियो आ मान तो चवा अचु भिट ते सुणे लतीफ दे वठी हलाए सुणे लतीफ दाह करे चयो छा चयो सुणे लतीफ सरकार करबला जे मैदान जे ला त कज़ियो करबला जो सख्ती करबला जी आहे निसोरो ई नाज केरिंद परोड़ निराज कज़ियो करबला जो
सोने लतीफ सरकार बुधायो त सजो राज नाज अजीज दोस्तो यजीद खां पुछ मुझे हुसैन जी ताकत जो अंदाजो यजीद खां पुछ जेडी मल दिल पर हुसैन तलवार मथे कया यजीद खां रड़ियों निकरी वयूं छो न निकरल दाहू करे चवण लगा निहारियो त सही रुगी तलवार या आसमान जा सब तारा चमकी रहा तलवार मथे मथे थींदी आ इन बाज़ू में सुने अली जी ताकत चे वींदी आ अम्मा बतूल दिसी रही आ त मुझो खीर मुझो बचड़ो कीअं मल्हाए रहियो आ दिल पर अली दिसी रहियो आ त मुझो खून मुझो बचड़ो कीअं मल्हाए रहियो आ चओ त मुझो मुस्तफ़ा दिसी रहियो आ त मुझो बचड़ो वाइदो कीअं निभाए रहियो आ जो त सुने इस्माइल ख्वाब निभाए देखारियो ऐं मुझे सुने इमाम हुसैन चो वाइदो निभाए देखारियो होडे बिन नबी जो लाला चो हेडे बिन नबी जो लाला होडे बिडह जो दिहाड़ो आ हेडे बिडह जो दिहाड़ो आ अजीजा ने मन होडे महल मल्हाई दे दरमियान में जन्नत जो घटो आयो आ हिते दरमियान में मुझो मुस्तफ़ा अली ऐं फातिमा ज़हरा आया अल्लाह कुरान करीम में ऐलान करे अल्लाह कुरान करीम में ऐलान करे तहिन हाजा लहुअल बलाउल मुबीन हिक पीउ जेला हिक पुत्र जो कत्ल वडी आज़माइशा हा आज़माइशा कहजेला जो सुने इब्राहिम खलीलुल्लाह ला इस्माइल ज़बीहुल्लाह आज़माइशा पर मुझे सुने हुसैन ला मुझे सुने हुसैन ला सुनो अली अकबर भी नाजा मासूम अली असगर भी नाजा भाणे जो औनो मोहम्मद भी नाजा भाइटियो कासिम घोट भी नाजा होडे हिकड़ो बचड़ो रब चवे त वडी आज़माइश हेडे खानदान जो खानदान रब जे रज़ा जे ला हाज़िर ये कोन चेबो त अंबिया का मुझे सुने हुसैन जो शान मथिया इए कोन चेबो अंबिया जो मकाम अल्लाह पंहिंजो बनायो आ लेकिन मुझे हुसैन जो सब्र रब वरी पंहिंजो बनायो आ एड़ो साबिरीन हुसैन अजीजा ने मल जेडी मल कारेज़ार जे अंदर दुश्मनन के बोर बोर कंदो मुंडियूं लाहींदो जेडी मल मुझा दोस्त हिय फिरंदो आ यजीदन में ट्राकोड़ो सबनी सलाह कई इन तलवार के केर अज रोकींदो इन तलवार अली जी के केर रोकींदो काई ताकत ना है जो त अली अकबर जी शहादत भी कमजोर न कयो अली असगर जी शहादत भी कमजोर न कयो सुने कासिम जे शहादत भी कमजोर न कयो औनो मोहम्मद जे शहादत भी कमजोर न कयो चैन डीहन जे उन्य भी कमजोर न कयो इन अली जे बचड़े के जो कमजोर केर कंदो सबनी चयो असा जी तौबा भजन जे कंधीअ ते पहुता अल्लाह जे ज़ात बा बरकात के ये मंजूर को न हो त हो भजी वजन जे भजी वजन हा त मुझा दोस्त अजीज सरदारी जो ताज केर पाए हा मैदान करबला में मुझे मुस्तफ़ा जे बचड़न के ओह ताज पारा जी रहा हन ताज पोशी थी रही आ अल्लाह जे ज़ात बा बरकात उन पलीतन जे दिल ऐं दिमाग में गाल विधी त मुझे महबूब जे बचड़े के तमा कोन पुजी सगंदो शिकस्त मनी चुका हो हाने देर न कयो चैनी तरफन का अल्लाह अकबर आजान दियो त दिसो त मुझे महबूब बजो बचड़ो कीअं थो सब्र में अचे ओ मंजूर कीरे ऐं हाजी बशीर कीरे जे दावत ते अचण वारा खुदा जे वास्ते जरा गौर कर यजीद ने चैनी तरफन खां आजान शुरू कया मुझे हुसैन तलवार पांजी म्यान में विझण शुरू कई
मां तोखां तो पुछां बचड़ा शहीद थी वया बचड़ा शहीद भाइटिया शहीद भाणेजा शहीद चईनी तरफन का यजीदी तीरन ऐं नेज़न सां बीठा हन एड़े आलम में भी मुझे सुने हुसैन तलवार बंद जरूर कई केड़े आवाज ते चो अल्लाह अकबर जे आवाज ते अजान जे आवाज ते मुझे सुने हुसैन दुश्मनन जे विच में भी तलवार बंद करे चयो तहां के जिया वणे तीअं कयो मां पांजे यार खे राज़ी कंदुस ओ हुसैनी सदाइण वारा आले रसूल सा प्यार करण वारा जरा झाती तपाए पंहिंजे ईमान में अज़ान अज भी ईंदो आ मस्जिद में अल्लाह अकबर जो सडड़ो थींदो आ हय्या अल सलाह जो ऐलान थींदो आ हय्या अल फलाह जो ऐलान थींदो आ मगर तू दुकान ते वेठो हूंदो आ त तुंहिंजी कचहरी भी बंद कान थींदी आ दुकान तुझो बंद कोन थींदो आ कचहरी बंद कोन थी आही केर हुसैनी शर्म थियण घुर्जे मुसलमान तोखे हुसैनी केड़े मुंह सां तो सदाई मुझे हुसैन सुने त अजान बुधण सां जान जी कुर्बानी भी हाजिर करे छड़ी कायनात के दर्स दिनो मुझे दिलबर हुसैन मुझे इमाम अली मकाम हुसैन कायनात के दर्स दिनो ओ कायनात वारो जे मां हुसैन सा प्यार था कयो जिया अजान बुधो तिया कारोबार बंद करे ख्याल मां हुसैन जो दिल में कजो त मुझे हुसैन एड़ो सब्र कयो जो करबला जे मैदान जे अंदर जान जी परवाह न कई पर यार के राजी करण जी परवाह कईया जडे इमाम अली मकाम तलवार मियान में विधि चईनी तरफन का नेजा तीर लगा जडे इमाम अली मकाम अल्लाह जे हुक्म सा जमीन ते अची रहो आ जरा तारीख खोल मुअर्रिखन के खोल इमाम हेठ अची रहो आ घोड़े बई पांजा मुर्तजिज गोडा जमीन ते झुकाया त जी मुझे हुसैन के धक न लगे याद रख मुसलमान ओ लफ्जन जा तीर हणण वारा खुदा जो खौफ कर इमाम अली मकाम जे वक्त में मुझा दोस्त जमीन ते आया ये अहम गाल बुध जा मुसलमान रुगी किस्सा न बुध कुछ तारीखी हकीकतू बुध ऐं उन्हनि के समझण जी कोशिश कर इमाम अली मकाम जमीन ते आया मां इते बीही करे हिकड़ो तोखे अग जो वाक्यो मदीने वारे मीर जो फरमान बुधाया मुझे मदीने जे मीर पांजे बचड़े हुसैन के बुधायो हो त बचड़ा तू करबला में शहीद थींदे न रुगी एतरो बुधायो हो पर इहो भी बुधायो त मुझा बचड़ा जेको पलीत तोखे शहीद कंदो तुझे जिस्म के हिन पाक चेहरे का अलग कंदो मां मुस्तफा बुधाई तो गौर सां ॾिसजा उन जे छातीअ ते चिटरीअ जा निशान हुंदा निगाहे मुस्तफा दे निहार इल्मे मुस्तफा दे निहार अज मुझो इमाम अली मकाम जमीन ते आयो होडा शिमरा पलीत यजीदी ड्रोड़िया हर हिक चाहो त मां इमाम अली मकाम जो सिर मुबारक लग कया लेकिन तारीख दे त निहार जीअं वेझो ईंदा वया दाहू करे पोइते मोटदा वया पुछो वयो त मोटियो छो चवन पिया खुदा जो कसम वेझो पिया थियूं त इमाम पाक जे चेहरे मां उहो नूर पियो निकरे जीअं आसमान मां खिवण किरंदी आ ये टड़को थी पियो वने हटी पिया वञो छो पिया हटन मुझे मुस्तफा फरमायो त ओहो कुत्तो पलीत तुंजे छाती मुबारक ते वेहंदो जे छाती ते चिटरीअ जा निशान हुंदा बिया आया उनन के बिजलियों लगियों मोटी वया पर जडे शिमरो लईन आयो इमाम अली मकाम जे पाक छाती जे मथा जिते मुझे मुस्तफा करीम चुमियों दींदो हो अल्लाह केड़न लफ्जन सा न यजीदन के मुसलमान चेजे केड़न लफ्जन सा चेजे यकीन कयो बस कलमे वारा हन इन करे जालिमन के मुसलमान चयो थो वने लेकिन केड़ी मुसलमानिया काबतुल्लाह में हिकड़ो पत्थर आ उनके मुझे मुस्तफा हिकड़ो दफो चुमियो आ
हिकड़ो दफ़ो मुझे महबूब काबतुल्लाह जे पत्थर के चुमियो कयामत ताईं जेको हाजी हज ते वींदो या उम्रे ते वींदो जान जो जोर लगाईंदो तने हिजरे अस्वद के चुमी ॾेई अचा छाजे करे जो मुझे मुस्तफा चुमियो जे पत्थर के मुझो महबूब हिकड़ो दफ़ो चुमे कयामत ताईं दुनिया उनके चुमण जे ला जान जा जोर लगाए मुझे हसन ऐं हुसैन के त मुझे मुस्तफा हज़ारे भेरा चुमियो उन पलीत ज़ालिम यज़ीद जे मथा खुदा ऐं खुदा जे रसूल जी फरिश्तन जी लानत हुजे जन इमाम अली मकाम के कोन सुञातो हे पलीत गोडा भञी करे मुझे दिलबर हुसैन जे पाक छाती ते वेठो मुझे दिलबर हुसैन सजदे मां सिर खणी करे निहारे चे ओ खबीस हे बटन त खोल हे बटन त खोल तमा हुसैन दिसा मुझे नाने जेको फरमायो आहे त सच पर नारो हणा जी जो शिमरे बटन उन जा हिय थी वया सामो चिट्टीअ जा दाग नजर आया मुझे हुसैन दाह करे चयो सदक़त या रसूल अल्लाह मुझा महबूब तो सच फरमायो ओ मुझा दोस्त अजीज जडे सिर कलम कणला भी ओहो थो अचे जंजी मुझे मुस्तफा करीम गवाही दिनिया बुधा सौदो पक्को थला या कच्चो थला जवाब दे पक्को सौदो थला न तक ओ बुधो तई न कान कनी जे कान असा काणू कढूं कनजू न त केरु कान केरु असी केरु कढे हाँ कान हिकड़े पुनल कान असा काणू कढियूं किनजू न त केरु यजीद केरु खौली केरु शिमरो काडे मुझो दिलबर हुसैन हिक करीम रब जे रज़ा जे ला सब कुछ कुर्बान कयो अजीज़ाने मन अन्या गाल खत्म कान थी सिर मुबारक अलग कयो वयो ओ मुसलमान गौर कर टाइम घणो ॾाढो टाइम थी वयो 11 थी वया 1.5 कलाक थी वयो मां छा कयां करबला जे मैदान मां निकरण आसान कोन्हे यार करबला जे मैदान मां निकरण आसान कोन्हे इंशाअल्लाह ताला वरी हिन इलाके में केड़ो प्रोग्राम आ मैं मोदी सा दुर मोहम्मद खास के लिए ओ हिन इलाके में किथे बेंदा बे परे या तहां बस जे खुदा को बस विच में बरातियूं हन जे खुदा घुरियो ऐं उते अचे वियो न त ही सब गालियूं बुधो इंशाअल्लाह ताला उते वरी इन खो अगते शुरू कंदासी काफिलो मुझे दिलबर हुसैन जो करबला खां बाहर कढंदासी पो जेस तई काफिलो हलंदो इंशाअल्लाह ताला खुदा चवरायो चवंदासी अजीज़ाने मन जै वक्त में शिमरे पलीत मुझे इमाम अली मकाम जो सिर मुबारक जिस्म खां अलग कयो याद रखो तारीख पढ़ी दिसो जेतरा भी यजीदी आया हथ विजी खणन प्या सिर मुबारक न प्या खणी सघन इमाम अली मकाम जो चेहरे मुबारक वारो जेको हिस्सो हुनन खंजरन ऐं तीरन छातिन सा अलग कयो खंजरन सा तलवारन सा अलग कयो मुझे इमाम अली मकाम जो वो चेहरो मुबारक खणी नेज़े ते रखण प्या चाहिन जोर ला तो खणी न सग्या ताकत ॾियण वारो केरा हर जगह ते मुझो हुसैन उन्हन के मञाए रहियो आ अल्लाह जे ॾिनल ताकत सा पलीतन मशवरो कयो वारो कयो यजीद मारे छॾींदो इमाम हुसैन जो त सिर भी नथो खजे वरी सभिनी पलीतन वेही मशवरो कयो हूअ कोन खजदो ज़ैनुल आबिदीन बीमार आ उनके हथन में हथ कड़ियूं हणो पेरन में बेड़ियूं हणो उनके मज़लूम करे वठी इमाम हुसैन जे मथों अची उन जे मथा हथ खणो एतरो पलीतन बेहयावन जुल्म जी इंतहा कई इए कयो इमाम ज़ैनुल आबिदीन के वठी अचे करे हथन में हथ कड़ियूं पेरन में डंडा बेड़ियूं हणी करे एक बीमार ज़ैनुल आबिदीन के इमाम अली मकाम जे मथों बिहारे हथ खणी करे मुझा दोस्त अजीज चयो ऐ ज़ैनुल आबिदीन चओ पंहिंजे बाबे के
त हाणे मथे नेज़े ते अचे न त तुंहिंजो बि असां सिर कलम करे छॾींदासीं। इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबे जे चेहरे ॾे निहारे अखिड़ियुनि में लुड़क आंदा। मुस्लमान सोच मंज़र कहिड़ो हूंदो। निहारे चवण लॻो, ओ मुंहिंजा दिल बर बाबा, जीअं ख़ुदा जे रज़ा जे लाइ सब्र कयो अथव, हाणे बि सब्र करे ॾेखारियो। इमाम अली मकाम जे बचड़े जॾहिं पंहिंजे पाक ज़ुबान मां इहे लफ़्ज़ कढिया, उन इमाम हुसैन सुहिणे जे सिर मुबारक खे उन्हनि हथ विधा, न खयो। इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं हथड़ो अॻिते कयो त सिर मुबारक मथे हलियो आयो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ इमाम अली मकाम जो सिर मुबारक नेज़े ते पहुचण खां पोइ बि छा करे रहियो हो? गाला मुसलमान छा करे रहियो हो? सोच मुसलमान, जे हुसैनी आहीं न, जे हुसैनी आहीं त हुसैनी थी ॾेखार। खुदा जो कसम सच चवण ॾे मूंखे, तो असांजे इन ठगीअ वारे अक़ीदे खां त अॼु जो जेको छोरो छोरे सां न मोहबत थो करे, उहो बि वधीक पाबंद आहे। ईद जो ॾींहुं हिकिड़े छोरे खे ॻाढ़ी टोपी त 11 खे ॻाढ़ी टोपी, हिकिड़े छोरे जो मथो टिंड त 5 जो टिंड। बा हे छा आहे? चई मुंहिंजे यार टिंड करे या मूं बि टिंड करे। अरे बा ईद जो ईद बीद छा आहे? मूंखे ईद पंहिंजो यार आहे। दुनिया जो आशिक, दुनिया जो आशिक पंहिंजे यार खे राज़ी करण जे लाइ ईद जी परवाह न कंदो आहे। तूं सदाईं हुसैनी थो इमाम अली मकाम खे राज़ी करण जे लाइ उन जे नक्शे कदम ते नथो हली। आहियां हुसैनी पर निमाज़ कोन पढ़ंदुसि, पोइ हुसैनी नहीं न सदाए पाण खे हुसैनी। हुसैनी हई त निमाज़ सां प्यार कर, क़ुरान सां प्यार कर, सब्र सां प्यार कर। छा सां प्यार कर? सब्र सां प्यार कर, मज़लूमन जी मदद कर। छो त करबला में जेका मज़लूमियत आई आ, क़यामत ताईं पूरी खुदा जी गवाही उन जी गवाह हुआ। मुझा दोस्त अजीज, अल्लाह ताला फरमायो कुरान में, या अय्युहल्लज़ीन आमनू इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह फरमायो, ऐ ईमान वारो, मदद वठो सब्र खां ऐं निमाज़ खां। छा खां मदद वठो? गाला मुसलमान, हिकड़ा उहे वेचारा बख्तन जा टुटल जन के कुरान नजर ही को न थो अचे, चवन था अल्लाह का सवा बे जी मदद नाजायज़ आ। उनन के इहा खबर काने त निमाज खुदा ना है, सब्र खुदा ना है। अल्लाह खुद फरमाए रहियो आ त सब्र खां भी मदद वठो, निमाज खां भी मदद वठो। बियन बदबख्तन जे जुबान ते ये लफ्ज त निमाज त यजीद ने पढ़ी आ, उन्हनि खां विसरी वयो त निमाज त मुझे हुसैन भी पढ़ी आ। शिमरा पली तो मस्त था खंजर के वार में, अरे मेरा हुसैन मस्त था दीदार यार में। निमाज सा मुझे दिल पर अली एतरो प्यार कयो आ, जो हिकड़ी निमाज रुगी कज़ा थी आ त नाज़ कई मुझे मुस्तफा सिज वापस घुरायो आ। अली निमाज कज़ा करण ला तैयार ना है, मुझो न सुनो हुसैन निमाज अदा करण ला तैयार आ। अली भी अदा करे, सुनो हुसैन भी अदा करे, तू कज़ा भी न करी वरी चवी त आहियां अली जो आशिक। अजीज़ाने मन ये न कर, दाहो थी मुझे सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती, निमाज सा प्यार कर। हा हा अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो, प्यारी मुखे निमाज भी आ,
प्यारो मुखे सब्र भी आ पर मां गॾु सब्र वारनि सां या इन करे थो चवां जो कुछ माण्हू तकरीरुनि में चवनि पिया जे निमाज़ रब खे प्यारी आ त पोइ गॾु निमाज़नि सां छो कोन्हे। ओ मुस्लमान सदाइण वारा मुस्लमान, अल्लाह जी ज़ात जेकॾहिं निमाज़नि सां गॾु हुजण जो ऐलान करे हां त पोइ करबला जे मैदान में हक़ ऐं नाहक खे केरु सुञाणे हां। मदीने जे साईं फरमायो त निमाज़ मां मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठारा। हबीब फरमायो निमाज़ मां मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठारा। रब तो चवे मां खुदा के निमाज़ एतरी त प्यारी आ जो अर्शन खां मथे महबूब के घुराए तोहफे में निमाज़ ॾिनी आ। अचो त अल्लाह जे दरबार में सवाल कयो मौला पोई राज कहिड़ो आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो निमाज़ मां रब खे प्यारी आ पर हर निमाज़ी प्यारो कोन्हे। तवज्जह कजा, निमाज़ मां खुदा के प्यारी आ हर निमाज़ी प्यारो कोने। अब्दुर्रहमान बिन मुलजिम निमाज़िया रब चवे तो निमाज़ मुखे प्यारी आ पर हे प्यारो कोने। यजीद निमाज़ी रब चवे तो निमाज़ प्यारी आ हे बदबख्त प्यारो ना है। इब्ने जियाद निमाज़ पढ़े रब चवे निमाज़ प्यारी आ हे बदबख्त प्यारो ना है। शिमरो निमाज़ पढ़े रब चवे निमाज़ प्यारी आ हे बदबख्त प्यारो ना है। ओ मुझा दोस्त अजीज निमाज त मुझे हुसैन भी पढ़ी आ रब तो चवे निमाज भी प्यारी आ त साबिर हुसैन भी प्यारो आ। निमाज पढ़ण वक्त रुगी निमाज खे न ॾिसणो आ इमाम खे ॾिसणो आ। निमाज़ त यजीदन में भी आ निमाज़ त हुसैनियत में भी आ। होडे निमाज़ आहे पर इमाम यजीदी आ हेडे निमाज़ भी आहे ऐं इमाम हुसैनी आ। मुझे दिलबर हुसैन जे गुलाम जे पोयां निमाज़ पढ़ंदे उहा निमाज़ तोखे कब्र में भी बचाईंदी त हशर में भी बचाए छॾींदी। पो दिल खोले चो ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है। अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है। काश अज थकल न हो जहां काश थकल न हो जहां त मुझा दोस्त अजीज तोखे इए ठकाव तुझे जिस्म मां कढा हां पर मालिक जी मर्जी आ। दोस्तो हिन इलाइके जे अंदर बेहतरीन दोस्त हन असांजा हिकिड़ो असांजो प्यारे में प्यारो दोस्त मरहूम मगफूर फकीर सौदागर मेतलो बुधो हुंदव मुझे हजरत पीर मिठा साईं का पीर मिठा जो मुरीद वरी सुहणे साईं जो मुरीद वरी मुझे सजन साईं जो मुरीद कुछ डी अग में हिन फानी जहान के छड़े पांजे हकीकी जहान ॾे हलियो वयो। वरन अज हिन महफिल में मुझो दोस्त कुर्बान अली मेतलो जरूर अचे हैं मुझो दोस्त मियां मोहम्मद रफीक मेतलो जरूर अचे हैं। पहुतुस त दोस्तन फोन करे दोस्तन का पुछूं तो दे खबर फकीर आशिक आयो आ या कोन आयो आ केर। माशाअल्लाह माशाअल्लाह पहरी मुखे मैसेज पहुतो तो मोहम्मद रफीक चयो मां नथो अची सघां। अजीज दोस्तो दुआ घुरो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजो न मरहूम मगफूर आशिक मुस्तफ़ा सोहणे सौदागर फ़कीर जे कब्र खे जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग करे
ऐं गॾो गॾु इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला उन पोयां जेके पंहिंजा गुल छॾिया आहिनि यानी जेके बचड़ा छॾिया आहिनि अल्लाह ताला उन्हनि सभिनी बचड़नि खे हिकिड़े ई गुलदस्ते में गुलाब जो गुल बनाए ऐं उन्हनि जी ज़िंदगी ख़ुदा सुहिणी इज़त वारी ऐं प्यार मोहब्बत सां गॾिजी उन्हनि खे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सोचींदा हूंदव त ख़ैर ऐं जलसो कीरनि जो दुआऊं वरी मेथलनि ॾे ओ मुंहिंजा दोस्त जन खान दिलि ठरियल हूंदी आहे उन्हनि जे लाइ दुआऊं ज़रूरु निकिरंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला कीरनि खे सलामत रखे, अल्लाह ताला महबूब जे हर आशिक़ खे सलामत रखे। हर वञण वारे जे लाइ दुआ कयो पर जेको न ख़ुदा जो प्यारो हूंदो आहे। ए वेठो आहे मोहम्मद रफ़ीक मेथलो फ़क़ीर सौदागर जी तव्हांखे बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां 2012 में कॾहिं 11-12 में उन फ़क़ीर खे अटैक थियो, नौशारे खणी विया। उन्हनि ॾिसी करे चयो बा फ़क़ीर त पूरो लॻो पियो, असांजो सिस्टम चए थो फ़क़ीर पूरो आहे, तव्हां था चओ कराची वञी पहुता अबाए फ़क़ीर पूरो लॻो पियो आहे। फ़क़ीर माठड़ी करे बिस्तरे तां लही चई हलो त हलूं घर। वो जेका आगा खान में 50,000 जमो करायल हुया 38,000 उन्होंने कटे 10-12,000 में फ़क़ीर जो 1000 वञी खणो। फ़क़ीर 2012 में दुनिया जूं मशीनियूं चवनि फ़क़ीर पूरो आहे पर ख़ुदा जे ज़िक्र वारो चवे त न ईअं पूरो न थींदो आहे। जेके अल्लाह वारनि जा ग़ुलाम हूंदा आहिनि उहे ईअं भोगन कंदे न वेंदा आहिनि, जॾहिं वेंदा आहिनि त ॿुधाए वेंदा आहिनि। आख़िरी राति बि मुंहिंजो दोस्त मोहम्मद रफ़ीक मेथलो ॿुधाए पियो त नौशहर वारनि चयो बाबा ॻाल्हि त साॻी आहे, फ़क़ीर पूरो आहे, फ़क़ीर हले तो पियो न वञो सखर चे सखर वियो रस्ते में बाबे चे ॻाल्हि ॿुधो तरसो त कुझु खाऊं पियूं होटल ते मानड़ी खाऊं चाहे पियूं ज़िंदगी ते भरोसो न आहे। हुननि उतां व्हाट्सअप करे छॾियो ॿाहिरि पूरो थियल फ़क़ीर थो पियो चएव। हुते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दोस्तनि यारनि जे करे डॉक्टर इंतज़ार में जेॾी महिल गाॾीअ मां लथा जीअं ॿिया पंधु पिया कनि फ़क़ीर बि पंधु पियो वञे। डॉक्टर पिया पुछनि मरीज़ किथे आहे, मरीज़ किथे आ? हे छाजो कमाल आ तोखां तो पुछां, जवानी को नहीं हुस्न को न हो पर चो मुझे पीर मिठा साईं जे उन आंगुर जो कमाल आ, मुझे सुहिणा साईं जे उन आंगुर जो कमाल आ, मुझे सजण साईं जे उन आंगुर जो कमाल आ। जेका आंगुर हिन कल्ब ते रखी अल्लाह अल्लाह जो ज़िक्र ॾिनो उहो इश्क जो जाम पिलायो। इन करे त सुहिणे सचल साईं चयो ओ जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जय दिल पीता है मस्ती दे विच मुहब जो मिलिया। या मस्ती आ न। डॉक्टर चवन त खत्म थियो फ़क़ीर उथी लाइ चए हलो छा ॼाणंदा डॉक्टरनि खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे मर्ज़ जी दवा किथे आ। हाय मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाहू हाय मस्ती दे विच मुहब जो मिलिया बस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती हो हराम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता जह दिल पीता जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। जॾहिं इश्क जो जाम पी बाबू छा था चवनि ओ दर सैया दे समय सिपाही नचण सवलो कोने हथ खण सवलो कोने खणंदो सब को आ को पुट जे खुशी में को भा जे खुशी में को पाजे यार जे खुशी में खणंदो आ सब को मजबूर होंदो आ। इन फ़क़ीर जो हेडे राज में हथड़ो खणी नचो आ इन जे पुट जी शादी कने पर सोने सचल जे बोली ते उथी पयो आ। हो दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही अल्लाहू
है दर सैया दे समय सिपाही, दर सैया दे समय सिपाही, सच्चल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदा बल जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता। याद रखी छॾे इश्क जो न जाम पियंदे वींदे हलियो मुरकंदो वींदे, कबर में भी न डॉक्टर हुए खुर्दबीनियूं रखी ॾिसंदा त कबर में भी दिल पई कंदी अल्लाह अल्लाह कुल्लु मन अलैहा फान, हर शै फना थी वेंदी, व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, बाकी रहण वारी सिर्फ उहा ज़ात आ, पो जंहिंजे न दिल में उहा ज़ात हुजे हो मरंदो किथां। तो मुझा दोस्तों अजीजो दुआ है मैं बशीर अहमद कीरे ऐं मंजूर अहमद कीरे उन जे गोठ वारन जे ला, उन जे साथिन ला, पाड़े मां कही आयल हिन वल्लर बिरोहिन जे ला, उन जे बचड़न जे ला, परे परे का मुख्तलिफ कौमुन का मानू आया हो, सभिनी जे ला दुआ है अल्लाह करे सदा आबाद होजो, सदा खुश होजो, मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न सा प्यार कंदा रहजो। वरी तो चवा याद रखी छड़ियो अगर जन्नत मुझा मुर्शिद करीम द फरमाइंदा ओ जन्नत जे इश्क में नमाजूं पढ़न वारो इन का तो भलो आ त तव्हां रुगी जन्नत जे इश्क में नमाजूं था पढ़ो, ओ जहन्नम का ड्रिजण वारो रुगी जहन्नम जे डप का था ड्रिजो। पाण फरमायो ओ जहन्नम का ड्रिजण वारा दोज़ख का ड्रिजण छडे दे यार का ड्रिज। ओ जन्नत जा दीवाना जन्नत जे इश्क जे बजा पांजे यार सा इश्क कर। याद रखो कुरान जी आयत तोखे बुधाया, तोखे अल्लाह जे कुरान जी आयत बुधाया, मुखे हिकड़ो जवाब दे, तुझो इमाम केरा कंखे इमाम मनियो थई जवाब दे। छो इमाम हुसैन के न तो मनी छा? दिल खोले चो हथ मथे करे जो। हाँ बुध कुरान जी आयत यौम तशहदु अलैहिम, दोस्तन के जो डिठम वरी दिल खुली वई। यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व ऐदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून। अल्लाह फरमायो कयामत जो दिहाड़ो थींदो, तुझे जुबान ते तालो लगायो वींदो, पो तुझा हथ गवाही दींदा, हथ गवाही दींदा मुझा मौला। बशीर कीरे जे दावत में, मंजूर कीरे जे दावत में फकीर आशिक राज पर ताहिरी पुछो हो त तहां जो इमाम केरा? हे हथ चौंदा मौला इन शख्स मुखे मथे करे चयो हो त मुझो इमाम हुसैन आ। तुझा पैर गवाही दींदा ओ मुझा करीम रब, हेतरा मैल पंधु करे तुझे महबूब जे बचड़न जो जिक्र बुधाइण लाहे माखे वठी वयो हो। मुझा दोस्त अजीज जरे तुझा हथ गवाही दींदा, तुझा पैर गवाही दींदा, मुझे रब जे ज़ात पंद्रे पारे कुरान में फरमायो यौम नदऊ कुल्ल उनासिम बिइमामिहिम, हर हिक शख्स के कयामत में सदड़ो कयो वींदो, हुक्म थींदो त अॻियां तुझो इमाम हलंदो, पोयां तू गॾियो हल जा। कुरान तो चवे यौम नदऊ कुल्ल उनासिम बिइमामिहिम, हर को पंहिंजे इमाम जे पोयां उथारियो वींदो, पो जन जो इमाम हुसैन आ। उहो रुगी इमाम हुसैन बिनाए जो जन्नत जो सरदार आ, जन्नत जो सरदार आ। सरदार काॾे वींदो? पंहिंजे मिल्कियत ॾे वींदो, ॿिए पासे वींदो? जवाब ॾे। कॾहिं सोचो थई त हुन जन्नत में हज़रत आदम? कॾहिं त सोच मुसलमान छा कयां, अंदर तो फाटे, यकीन कर त तुझे आॾो बयान कयां, पर सुभाणे रात वरी गोलो दाहिरीअ में अलाए काॾे काॾे मालिक मंज़लूं कयूं हन। मां तोखां तो पुछां क़यामत जे ॾिहाड़े जंहिं जन्नत जी न सरदारी मुझे हसन ऐं हुसैन जी आ, छा जी सरदारी आ? जन्नत जी न। उन जन्नत में ॾाढो आदम हूंदो कोन हूंदो? ॾाढी हवा हूंदी? हज़रत इब्राहिम हूंदो, हज़रत इस्माइल हूंदो, हज़रत नूह हूंदो, तमाम अंबिया हूंदा न। जंहिं जन्नत में तमाम अंबिया हूंदा उन जो सरदार केर हूंदो? सोच त सही। वाह मुझा महबूब मुस्तफ़ा, हे सॼो शान कंहिंजो आहे? चो महबूब मुस्तफ़ा जो आहे।
महबूब मुस्तफ़ा जे करे सुहणे अली खे भी इज्जत मिली आ, सुहणे अली जे करे वरी हसन हुसैन खे भी इज्जत मिली आ। अम्मा बतूल कंहिंजो शान बयान कयां जन के रब रखियो ई ततहीर वारी चादर में आ। नाला पंजनी जा लग मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अली जो करमुल्लाह वजहुल करीम, फातिमत ज़हरा जो सलामुल्लाह अलैहा, इमाम हसन जो अलैहिस्सलाम, इमाम हुसैन जो अलैहिस्सलाम। नाला पंजनी जा अलग हन लेकिन घर पंजनी जो हिकड़ो आ। नाला पंजनी जा अलग अलग, नाला पंजनी जा घर पंजनी जो, घर त हिकड़ो आ पर चो दर भी हिकड़ो आ। घर भी हिकड़ो आ, दर भी हिकड़ो आ, पर चवण दे चो ता चादर भी हिकड़ी आ। अन्या जे कदे आखिरी जुमलो हिन सजण साईं जे गुलाम जो बुधण चाही, चादर त हिकड़ी आ पर चो पंजनी ते दुरूद भी हिकड़ो आ। इन दर खां सवा बी वाट कान थी, पर याद रखी छद इहो दर मिलंदो उन्हनि खे आ जेके अबू बकर उमर उस्मान सां प्यार कंदा हन। गद्दार न थी जा, बागी न थी जा। जेकॾहिं अबू बकर उमर उस्मान खां नफ़रत कई त गद्दारनि जी लिस्ट में है। बागिन मां चवां या न चवां, खुदा ही खुदा जो महबूब तो चवे छो त मां तोखां तो पुछां मुझे महबूब मुस्तफ़ा उमर ऐं अबू बकर के भाकुर में सुम्हारियो आ या कोन सुम्हारियो आ। खुद फैसलो कर जन के मुझो मुस्तफ़ा सुम्हारे भाकुर में। दोस्त तकरीर पे कई त इमाम हुसैन जे पाक मज़ार जे 30 फुटन जे अंदर जंहिंजी भी मज़ार आओ बिना हिसाब जे जन्नती आ। त हेडो अहले सुन्नत जे आशिक जो तू त 30 फुट थो चवी, पर असां चऊं था सुहणे हुसैन जे मज़ार सां 30 मैलन ताईं बगैर को निस्बत वारो आ, पर रूए ज़मीन ते अगर सुहणे हुसैन जे को निस्बत वारो आ तो बिना हिसाब जे जन्नती आ। अहले सुन्नत जो अकीदो आ। मां तोखां तो पुछां मुझे सुहणे हुसैन जे निस्बत वारो रूए ज़मीन ते जिते भी कब्र में हुजे हो जन्नती आ। जेको मुझे मुस्तफ़ा सां गॾु गुंबज़ खज़रा जे हेठों हुजे हो जन्नती आहे या कोन्हे। याद रखी छॾ, दुनिया क़यामत जे ॾिहाड़े कब्रनुमा उथी जन्नत में वेंदी, लेकिन मुझो मुस्तफ़ा करीम जंहिं जगह ते आरामी आ उहा जगह ही त जन्नती आ। मुझे मुस्तफ़ा सां गॾु उमर अबू बकर जन्नत मां उथी जन्नत में वेंदा। उन छो त जंहिं जन्नत में आहिनि उहा जन्नत मुझे मुस्तफ़ा जी आ। वञणो कहिड़ी जन्नत में अचो जंहिंमें सरदारी हसन ऐं हुसैन जी आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुझो चवण तवाजो बुधण कबूल फरमाए। अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब जे सदके तवां सां सभिनी खे अमल जी करण जी तौफीक अता फरमाए। ये जुमला मूसां गरजी चो, शुक्र अदा कर यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। शुक्र अदा कर, शुक्र अदा कर, शुक्र अदा कर यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे। जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू, जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू। चो जन्नत तेनू मिलवे सी मंजूर किरिया रब दी सू, जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू। पर दिल में रख ले, दिल में रख ले, चो दिल में रख ले, दिल में रख ले प्यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाह जिक्र कर, अल्लाहु अल्लाह
अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाह। हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे। सदा खुला है सदा खुला है सदा खुला चौ सदा खुला दरबार अली दे लालांदा, सदा खुला दरबार अली दे लालांदा। बन जा खिदमतगार अली दे लालांदा चौ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। अहले सुन्नत जो अकीदो सुन्नी आया के रहा गला गला अहले सुन्नत जो अकीदो बुध अहले सुन्नत सदाइण वारा घणा पर ओहो सुन्नी जेको महबूब जे बचड़े गौसुल आजम दिलबर दस्तगीर जे यारी करण वारो आ। असा उन सुन्नन मां हूं जेके आले रसूल सा इश्क और मोहब्बत करण वारा हन, उन दिलबर दस्तगीर जी यारी करण वारा मुझे मुस्तफा जी बारही करण वारा ऐं दिलबर हुसैन जी ॾही करण वारा। 10 11 12 3 असांखे विरसे में मिलियो हन। सुने अबू बकर सिद्दीक जी सदाकत जो इकरारी, उमर फारूक जे अदालत जो इकरारी, उस्मान सुहणे जे हयादारी जो इकरारी, फातिह खैबर जे शेरे खुदा हुजण जो इकरारी। उन जो अकीदो बुध अकीदो केड़ो आ? अखियां ताबश अखियां ताबश बावुजू में रखदा, अखियां ताबश बावुजू में रखदा। छो करना है जो करना है दीदार अली दे लालांदा, करना है चौ करना है दीदार अली दे लालांदा। बन जा खिदमतगार अली दे लालांदा। अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह। ही पोयों अध कलाक डायरेक्टर असांजो दोस्त जेको आयो आहे महफ़िल में ठारू शाह जो नालो विसरी वियो आहे। फ़कीर हल भेणा नालो ॾिस कहिड़ो आहे, सजण तुंहिंजे नाले तां सदको वञे। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजो बि सची वस हुजे त सॼी राति तव्हांखे वेहारियां, पर उन देगिन वारा चवंदासीं अघारो त घुट हींअर थधी हवा में भत जो पंहिंजो आहे गारंटी 2.5 कलाक तव्हां त कम खे चाढ़े छॾियो। मुझो मुर्शिद सुहणो सजणो नारो हणंदे त मींहुं वसंदो। चो मुझो मुर्शिद सुहणो सजणवा, चो मुझो मुर्शिद सुहणो सजणवा, मुझो मुर्शिद साईं सजणवा। ओ जेको सजणन जो भी सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणवा, मुझो मुर्शिद सुहणो आयो थई मींहुं बूंदा आई दे आया है। ओ मुझो मुर्शिद सुहणो सजणवा, ओ मुझो मुर्शिद साईं सजणवा। ओ जेको सजणन जो भी सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणवा। जे शैतान छड्या भुलाए वेठो रब सां तन के मिलाए, जे शैतान छड्या भुलाए वेठो रब सां तन के मिलाए, ओ वेठो रब सां तन के
मिलाए खोलियो इश्क जो सोहणे पतणवा खोलियो इश्क जो सोहणे पतणवा खोलियो इश्क जो सोहणे पतणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा सजी मन कबद पढ़ंदुसि मींहुं घणियो वसो त भतो काॾे वेंदो चारई पासा पानी पे थो ॾिसां इन करे अल्लाह यादि रखो जिथे दिलबर हुसैन जो ज़िक्र हुजे रहमत न हूंदी त छा कसम अथव पंहिंजे रब जो सिजल थे कांडी घुट छा हुई ज़िक्र हुसैन शुरू थियो त थदड़ी हीर ओ लगी ॾखिण जी हीर मारूम जमीर लगी ॾखिण जी हीर मारूम जमीर अल्लाह आओ हित बंद में बंदियाणी है आओ हित बंद में बंदियाणी आहिया लगी ॾखिण जी हीर ओ मूं जहिड़ियूं त मलीर में मूं जहिड़ियूं त मलीर में ओ खिलियो पियन पयूं खीर मारूम जमीर ओ खिलियो पियन पयूं खीर मारूम जमीर आओ हित बंद में बंदियाणी है आओ हित बंद में बंदियाणी आहिया लगे ॾखिण जी हीर मारूम जमीर आओ हित बंद में बंदियाणी आहिया लगे ॾखिण जी हीर नगर वारा नगर अदा थावन में विझो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबी अजमईन पर मुझा मुर्शिद करीम फरमाईंदा त फ़कीरन के नगर खां में थोड़ो उथारियो त थक भजन मुस्तफा जाने रहमत